ओम साईं राम। या साईं बाबा जी लीला मिस्टर वीरेंद्र तरखड़, सन ऑफ ज्योतिंद्र तरखड़ एंड ग्रैंडसन ऑफ सीता देवी रामचंद्र तरखड़ जे किताब मां खई वई आहे। किताब जो नालो आहे तरखड़ फैमिलीज़ एक्सपीरियंस विथ साईं बाबा। हिन में तरखड़ फैमिली जे बारे में असां साइंस चरित्र में जाम पढ़ियो आहे कि हू साईं बाबा जा हिकिड़ा ख़ासि डिवोटी हुआ। सॼी फैमिली साईं बाबा जी डिवोटी हुई ऐं हू शिरडी साईं बाबा खे पंहिंजो इष्ट देव करे मञींदा हुआ। ऐं शिरडी में अचण खां पोइ बाक़ाइदे उन्हनि जे घर में बाबा जी मूर्ति हुई, सुबुह ऐं शाम आरती थींदी हुई ऐं बाबा जे चए ते ई हलंदा हुआ ऐं जाम उन्हनि जूं शिरडी जूं ट्रिप्स थींदियूं रहंदियूं हुयूं। हिकु दफ़ो शिरडी जे यात्रा में सीता देवी रामचंद्र तरखड़ बाबा खे चए थी, बाबा मुंहिंजे दिलि में आहे हिकु दफ़ो मां पंढरपुर वञा। जेके महाराष्ट्र जा माण्हू आहिनि उन्हनि खे ख़बर आहे कि पंढरपुर खे स्वर्ग जो द्वार करे चवंदा आहिनि। भई हिकु दफ़ो अगरि तव्हां पंढरपुर दर्शन करे आया त तव्हांजे जनम मरण जे चकर खां तव्हां छुटी वेंदा ऐं तव्हांखे वैंकुट्स चई करे तव्हांखे बाबा अची पंढरपुर नाथ अची वठी तव्हांखे स्वर्ग में वठी वेंदो करे। बाबा चएसि थो पंढरपुर वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे? आई उनखे आई करे चवंदा, पंहिंजे माउ करे चवंदा। आई हुते वञण जी कहिड़ी ज़रूरत अथई? असांजो पंढरपुर त हिते ई आहे। त आई जेका आहे उहा थोरी सीता देवी थोरी नाराज़ थी वञे त बाबा चएसि थो लॻे थो मां थोरी नाराज़ थी वई आहे। चए थो हल काई ॻाल्हि कोन्हे, तुंहिंजी इहा इच्छा भॻवानु पूरी कंदो, काई ॻाल्हि कोन्हे, तूं थी अचु वञी पंढरपुर मां। त ख़ुशि थी करे पोइ वरी उन टाइम ते सीता देवी जो पुटु ज्योतिंद्र तरखड़ बि उते हो। ॿई मोटी करे मांद्रा में पंहिंजे घर अचनि था ऐं थोरा ॾींहं रही करे वरी पंढरपुर जी तयारी कनि था। ॿई पंढरपुर में वञनि था। पंढरपुर में जीअं ई मंदर में दर्शन करणु अंदरि वञनि था, उते जेका मूर्ति आहे उहा थोरो मथे ते आहे करे ईअं, ऐं उते पुजारी मथे खणी करे सभिनी खां प्रसाद हार वठी करे मूर्ति खे टच करे या मूर्ति खे चाढ़े पोइ उनखे वापसि ॾींदा आहिनि करे। उते उन जे पुजारी खे बड़वे करे चवंदा आहिनि करे। त जीअं ई ही मंदर में वञनि था त थोरी मंदर में रश हुई, ही थोरो साइड में बीह था रहनि। हीअं थोरी रश घटि थी थिए त सीता देवी तरखड़ अॻियां वञे थी, हार खणे अॻियां वञे थी ऐं पुजारी चएसि थो हार मूंखे ॾे, मां हार हिनखे चाढ़ियां। चए थो न, मूंखे पाण हार हुनखे चाढ़िणो आहे करे। चए थो भई हिते इहा परमिशन न आहे, तूं लेडी आहीं ऐं पुजारी खां सवाइ केर बि मूर्ति खे हार नथो चाढ़े सघे, इहो तव्हांजो इहो सिस्टम आहे करे। चए थी न मूंखे त हार चाढ़िणो अथई करे। ईअं चढ़ी करे उहो चई करे साइड में बीह थी रहे। हाणे हू हुन पुजारी में थोरो मुंझी थो पए त इन विच में जेको हुनजो पुटु हो उहो ज्योतिंद्र तरखड़ चएसि थो पंहिंजे माउ खे हिकिड़ो कमु कर, तूं अखियूं बंदि कर ऐं बाबा खे यादि कर, असांखे बाबा ई ते मोकिलियो आहे, बाबा ई को रस्तो ॾेखारींदो। चएसि थी ठीकु आहे करे। अखियूं बंदि थी करे बाबा खे चए थी बाबा मूंखे त इहो हार पाण हिनखे विठल खे चाढ़िणो अथई, हाणे तूं को रस्तो ॾेखार करे। उते ज्योतिंद्र तरखड़ पुजारी सभु दंग था थी वञनि जॾहिं हूअ विठल जी मूर्ति, विठल भॻवानु पाण अॻियां अचे थो, ॿ क़दम पंहिंजो कंधु झुकाए थो ऐं हिनखे चए थो माता पंहिंजो हार चाढ़। सभु माण्हू उते वाइड़ा था थी वञनि, छा आहे करे, ऐं हूअ हुनखे हार चाढ़े थी। उहो पुजारी हथ जोड़ी करे चए थो माता हीअ त मां कॾहिं ॾिठो बि न, ॿुधो बि न। अची हेठि लही करे ॿिन्ही खे प्रणाम थो करे। इहो बाबा जो मिरेकल। पोइ जॾहिं थोरनि ॾींहंनि खां पोइ शिरडी में अचनि था, बाबा चए थो कीअं विठल दर्शन ॾिनो न, तुंहिंजो हार स्वीकार कयईं की न कयईं? चओ ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं राम।